वेलकम तव्हां सभिनी दोस्तनि खे उदासी टीवी यूट्यूब चैनल में। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे चवंदुसि त हिन 1 मिनट जी वीडियो में अॼु वॾी ख़बर तव्हांखे ॾियण वारो आहियां ऐं एडवांस अपडेट ॾियण वारो आहियां तव्हांखे वीरन जी बस्ती ड्रामे जी। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। उन खां पहिरियां तव्हांखे नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि दोस्तो, असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे अगरि तव्हां सब्सक्राइब नाहे कयो त महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं बर वक़्तु तव्हांखे हर अपडेट्स मिलंदी रहे। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दोस्तो, तव्हांजो घणो मां टाइम न वठंदुसि, सुठा कमेंट करे ऐं पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कंदा तव्हांखे कहिड़े ड्रामे जो घणो इंतज़ारु आहे, पापनगर या पंहिंजा वेरी जो। बाक़ी वीरन जी बस्ती त हली रहियो आहे दोस्तो। वीरन जी बस्ती ड्रामे में तव्हां मकरू चहिरा बि ॾिसी रहिया आहियो। इन में मकरू चहिरा जीअं ही कमु करे रहिया आहिनि, अहिड़े हिसाब सां इंसाफ़ बि तव्हां ॾिसी रहिया आहियो। इंसाफ़ अहिड़ो को ख़ासि न पियो ॾेखारियो वञे। इन में इंसाफ़ बदिले जी बाहि जे हिसाब सां ड्रामो हले पियो। अॻिते जीअं क़िस्तां वधंदियूं तीअं अहिड़े हिसाब सां ॾिसंदव तव्हां साले जेको आहे उन सां गॾु ॿिया बि जेका रिलेटेड हूंदा, यानी जेका गॾु साण थींदा, उहे हिकु चकर त उन्हनि जी ज़िंदगी ज़हर थियण वारी आहे, जीअं थी रही आहे, थी चुकी आहे। अॻिते बि वरी हू पंहिंजे पलांदनि जे हिसाब सां, हक़ हिसाब जे हिसाब सां, विढ़ण जे हिसाब सां कमु उन्हनि जो हलंदो रहंदो। पर ड्रामो जीअं अॻिते वधंदो वेंदो तीअं तीअं ज़बरदस्त थींदो वेंदो।